खादम 174 केस तव्हांजे मथां दाख़िल थियल आहिनि। साईं केसनि जो असांखे इल्मु न आहे, केसनि जो इल्मु न आहे असांखे, केतिरा ई बि आहिनि केसनि जो इल्मु न आहे। अॼु तव्हां पेश थिया हो कहिड़ी नियत सां पेश थिया हो? पंहिंजे मादी सर तव्हां ॾिसो न, हाणे हिन वक़्तु जेका पॉलिसी आहे उहा असांजी भलाई में आहे। असां पॉलिसी आधार असांखे उमेदु आहे असांखे कोर्टनि में इंसाफ़ मिलंदो। असां इंसाफ़ वक़्तन तव्हांजा वीडियोज़ वायरल थींदा रहिया आहिनि सोशल मीडिया ते जी, जंहिंमें तव्हां पुलिस एहलकारनि खे जेको आहे त यरगमाल बणाए न मां कॾहिं वीडियो वायरल न कयो, मां वीडियो कॾहिं बि वायरल न कयो। उन अमल ते छा था चओ? मां सर पुलिस कॾहिं अॻुवाट न कई आहे जी। केतिरा माण्हू तव्हां अॻवा थिया आहिनि हिन पंहिंजे कॾहिं मां कॾहिं बि माण्हू अॻुवा न कयो आहे। ईअं त तव्हां ते पुलिस जा केतिरा केस आहिनि हिन वक़्तु? बाबा हाणे पुलिस जे केसनि जी मूंखे ख़बर कोन्हे, ठीकु आहे। मां रूपो शुम हाणे केतिरा बि न, असां कॾहिं बि जांच न कई आहे। अलहमदुलिल्लाह असां हाणे सिलेंडर थिया आहियूं, कोर्ट में बि अॼु पेशी थी आहे असांजी। इनशाअल्लाह असां सां इंसाफ़ थींदो। न महीने अॻु जो न महीनो अॻु बाबा महीनो अॻु ॿुध जेको असां न थिया आहियूं, असां ॿुध कल्ह ट्रियों थिया आहियूं। तव्हां सां सहकार कई आहे या सरकार सां तव्हां सहकार कई? मतिलबु तव्हां पाण पेश थियो या सरकार तव्हां ते दबाव विधो? असां साईं पाण पेश थिया आहियूं राति ख़ुशी सां। केतिरी उमेद आहे पुलिस मां? असांखे फुल उमेद आहे, असांखे फुल उमेद आहे। असांखे कोर्टनि मां बि इंसाफ़ मिलंदो ऐं असांखे इंशाअल्लाह केसनि मां रिलीफ मिलंदो। असां नियत गुज़ार आहियूं जी 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 सियाली आहे। खादम सवाल इहो आहे मुंहिंजो, तव्हां हाणे ॾोही ज़िंदगी छॾे ॾिनी अथव जी, सरेंडर बि थिया हो, कानून मूजिबि पंहिंजे केसनि खे मुंहुं बि ॾींदव जी। तव्हां जेकी ज़िंदगी ॾोहनि में गुज़ारी जी, या जेके केस तव्हांजे मथां दाख़िल थिया, पुलिस मुक़ाबला जा हुजनि, ॿारनि जे अॻुवा जा हुजनि जी, पुलिस जे अॻुवा जा हुजनि जी, हथे जूं पर्चियुनि जूं हुजनि, जी, तव्हांजा बि बचा हूंदा, सभु बेबुनियाद केस आहिनि। मां पंहिंजे मसइलनि में रूपो शुम तव्हांजा बि बचा हूंदा। हाणे छा चवंदो, उन्हनि खे तालीम ॾींदो, उन्हनि खे? जी इनशाअल्लाह असां पंहिंजे मसइलनि में कुझु असां पहुते पहलासीं, ठीकु आहे। उन रूपोश थियण खां बाद में हाणे FIR कुनाक थी वेंदी आहे, केसनि जी का ख़बर कोन्हे। बाक़ी हिन माहौल निकिरण खां पोइ त असां बिल्कुलु पंहिंजे नंढड़नि खे, पुटनि भाइटियुनि खे, ख़ानदान खे तालीम ॾींदासीं ऐं पाण सुठी ज़िंदगी गुज़ारींदासीं। असांखे उमेदु आहे त असांखे अॻिते इंशाअल्लाह जेके ॾोही ज़िंदगी में आहिनि उन्हनि खे कहिड़ो पैगाम? बाबा ॻाल्हि थोरी ॻाल्हि मुंहिंजी ॿुधो न, हे वॾो सुठो रिलीफ आहे। जेको बि अचणु चाहे त इंशाअल्लाह हुन सां इंसाफ़ थींदो।